नावल निगार आहिनि तव्हां कहिड़नि नावल निगारनि खे सजेस्ट कंदव त असांजा नौजवान पढ़नि। ऐं ॿियो तव्हांजे नावल जे अंदरि जेके हिकिड़ा किरदार आहिनि, हिकिड़ो सजाद जो किरदारु आहे जेको मां मेन किरदारु आहे जेको उतां अचे थो, इहो तव्हां माना बाज़ाब्ता तौर ते इनखे स्टडी कयो आहे या इहो तव्हांजो तख़युल जो हिकिड़ो किरदारु आहे, इन जे हवाले सां ॿुधायो, छो त इहो हिकिड़ो मुनफ़रिद किरदारु आहे तव्हांजे नावल जे अंदरि। मुंहिंजे ख़्याल में आउं पहिरीं तव्हांजे ॿिए सवाल जो जवाबु ॾियमि पोइ पहिरें जो। जेको सजाद जो किरदारु आहे, असल में मुंहिंजे नावल में को हीरो कोन्हे जी। थ्रू आउट तव्हां नावल पढ़ंदो त उन में को बि हीरो न आहे, न ई हीरोइन आहे। उनमें जेकॾहिं अहम शइ आहे त वबा ऐं कोरोना आहे। उनजे चौधारी सॼी कहाणी घुमे थी। हाणे सजाद जे किरदार जी कनेक्टिविटी मूंखे ॾेखारणी हुई, जीअं ज़ाहिर ॿिनि हिसनि में चाइना खां अचे थो, हू हुते डॉक्टरेट पियो कंदो आहे, त हू जॾहिं हिते अचे थो त हिते जॾहिं हू माहौल ॾिसे थो त उनजे लाइ हिकिड़ो ॿियो माहौल हूंदो आहे। ऐं उते जॾहिं अञा वबा शुरू थियण वारी हूंदी आहे त इतफ़ाक़ सां हू हुतां निकिरी चुको हूंदो आहे। पर इन सजाद जे किरदार खां वधीक जेके इन नावल में ॿिया किरदार जेके आहिनि उहे लिखण महिल या उहे मूंखे वधीक वणिया जॾहिं मूं तख़लीफ़ कया, उहे आहिनि राहिला ऐं असद जो, जेके ज़ाल मुड़ुस आहिनि। उहो शादी थींदी आहे उन्हनि जी, त अञा टी राति हूंदी आहे त उनजी घरवारी राहिला खे कोरोना थी वेंदो आहे। ऐं उन वक़्तु पोइ ज़ाहिर आहे हू आइसोलेट थी वेंदी आहे, छोकिरी वार्ड में थी वेंदी आहे ऐं हुनखे वरी क्वारंटाइन थियणो पवंदो आहे पंहिंजे घर में। त उन वक़्तु इन्हनि ॿिन्ही किरदारनि जे विच में जेको कन्फ्लिक्ट आहे या जेको तज़ाद जेको नावल जे लाइ तमामु घणो अहम हूंदो आहे, उहो विदिन कैरेक्टर्स आहे। माना ॿिन्ही हिकिड़ी गैर यकीनी सूरत हाल में हूंदा आहिनि। ॿिन्ही खे ख़बर कोन हूंदी आहे त राहिला खे असद जी ख़बर न हूंदी आहे, असद खे राहिला जी ख़बर न हूंदी आहे त कहिड़ी कैफ़ियत में आहे, बीमारियुनि जो स्टेटस उनजो छा आहे। ऐं बसि ॿिन्ही खे एतिरी ख़बर हूंदी आहे त ॿिन्ही जे विच में हिकिड़ी विथी आहे, ॿी अकेला ई आहे। त इहो जेके ॿ किरदार हुआ जेके उहे मूंखे तख़लीक़ करण में तमामु घणी महिनत करणी पई। जेको हुननि लाइ बिना नओं हिकिड़ो पहिरियों हिकिड़ो वबा जो जेको ज़मानो हो ॿिन्ही जे लाइ नओं हो। ऐं जेसिताईं तव्हांजे ॿिए सवाल जो तालुक़ु आहे त आउं कंहिंखे सीनियर या जूनियर कोन सम्झंदो आहियां, आउं उनजी लिखणी खे सम्झंदो आहियां त उहा केतिरी मैच्योर आहे। जेके दोस्त जेके नवां लिखंदड़ आहिनि, जेके नावल लिखणु चाहिनि था, कहाणी लिखणु चाहिनि था, उन्हनि खे पहिरीं त दुनिया जे सुठे अदब खे पढ़ण जी ज़रूरत आहे। उहो कहिड़ी ॿोली में बि हुजे, उहो इंग्लिश में पढ़ी सघनि था त इंग्लिश में पढ़नि, उर्दू में पढ़ी सघनि था उर्दू, जेका ॿोली उन्हनि खे सुठी लॻे थी, या सिंधी में बि खोड़ सारियूं शयूं पियूं आहिनि नावल जी सूरत में, कहाणी जी सूरत में। असां कहाणी तमामु सुठी पई आहे। उनमें सीनियर जेके लेखक आहिनि, साईं माणक थी वियो, शौकत शोरो साहिबु थी वियो, एसि ताईं जो हलीम बिरोई जूं कुझु कहाणियूं जेके लिखियल आहिनि उहे बि ॾाढियूं सुठियूं आहिनि। या माणक जा नावल मूंखे बहसियत हिकिड़े लेखक तौरु या पढ़ंदड़ तौरु मूंखे वणंदा आहिनि। हाणे इहे जेके तव्हां क्लासिक्स जी ॻाल्हि करियो था, जीअं साईं अकबर ॻाल्हि करे वियो त माना 1950 वारा जेके ट्रेंड्स आहिनि, ज़ाहिर आहे उहे नावल माण्हू पढ़ी त सघे थो ऐं माण्हू पढ़ंदो बि आहे, पर ज़ाहिर आहे हर नावल जो हिकिड़ो पंहिंजो ज़मानो हूंदो आहे। हर नावल जा पंहिंजा हिकिड़ा या हर लिखणी जा पंहिंजा लिटरेरी ट्रेंड्स हूंदा आहिनि। जॾहिं उहे गुज़री वेंदा आहिनि त शयूं ई तब्दील थी वेंदियूं आहिनि। पर नवनि लिखंदड़नि खे आउं बि इहा ई सलाह ॾींदुसि, जेकॾहिं उहे कैंपस ते बि नावल लिखनि था त उन में बि कुझु थोरो नवाण ॾियनि। मिसाल तौरु कोइट्ज़े जो नावल आहे, उहो कैंपस नावल आहे, पर उनमें अपार्थाइड जो जेको सो मामिलो आहे। या राजा अनवर जो नावल जेको झूठे रूप के दर्शन उर्दू में लिखियलु आहे, उहो बि कैंपस नावल आहे, पर उन में स्टफ मौजूदु आहे। ईअं ई राजा गिद्ध जेको नावल आहे, उनमें हिकिड़ो पोर्शन कैंपस जो आहे, पर उहो एज़ अ होल नावल ॾाढो वणंदड़ आहे। ऐं ईअं ई इंडिया जो जेको लेखक आहे उदय प्रकाश जो नावल आहे पीली छतरी वारी लड़की, उहो सॼो कैंपस कहाणी आहे, पर हुन नावल खे एॾो त शानदार नमूने उणियो आहे ऐं उनमें एॾी जेका सा हुन गहराई ॾेखारी आहे जो तव्हांखे इहो लॻंदो ई कोन त उहो कैंपस ते लिखियलु नावल आहे। उनमें कई मामला आहिनि। आख़िरी ॻाल्हि आउं कंदुसि, ॿी ॻाल्हि इहा आहे त नावल हिकिड़े लेखक खे तमामु घणी आज़ादी फ़राहम कंदो आहे, वसी कैनवस फ़राहम कंदो आहे। इन करे को बि नावल लिखंदड़ आहे पंहिंजो पाण खे क़ैद न सम्झे ऐं उहो जेतिरी आज़ादी नावल लिखण महिल इंजॉय करणु चाहे थो उनखे ज़रूरु करे। वॾी महिरबानी अख़्तर, टाइम थोरो आहे।